बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध ते जा प्यारा आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों अज जो मुझो मौक़िफ़ आ वो ही आ त जेका सोशल मीडिया ते फेसबुक ते व्हाट्सएप ते ट्विटर ते या आबादगार में जी लेवल ते जो तहलको मचाए वेठी आहे वैरायटी इनकलाब जी वैरायटी आंदो आहे। वॾा चर्चा आहिनि उन जा ऐं उन वैरायटीअ में मौजूदु आहियां। उन जो नालो आहे CKC3 जंहिंजा मार्केट में तमामु घणा वॾा चर्चा आहिनि। अॼु तव्हांखे आउं ॾेखारींदुसि त उन जी फ्रूटिंग खणण जो स्टाइल या उन जा ॿिया कहिड़ा कहिड़ा कारनामा आहिनि। पहिरियों नंबर तव्हां हिन जो ही माल खणण जो स्टाइल ही ॾिसो। हिन में 50, 55, 60 गोगड़ा बि लॻी चुका आहिनि। जेकॾहिं मुखड़ियूं ॻणींदासीं त 100, 110, 120 बि लॻी विया आहिनि। ऐं ॿियो हिन में नंबर फ़ाइदो हीअ आहे त हिन जी जेका गुड आहे, तव्हां कैमरा जी मदद सां ॾिसो त हारी हींअर ॿांह कुल्हे हेठां ॾे सुतो पियो आहे घरु। ऐं असां हिते आया आहियूं वीडियो बणाइण। ई का शइ कान्हे, का सभु कुझु ख़तमु आहे। हीअ वैरायटी मूं ना चीज़ काई आहे। ऐं हिन में ॿी बि हिकिड़ी ख़ासियत आहे, हिन जो जेको गोगड़ो आहे सॼो 5 फारो आहे। ॿी हिन में हिकिड़ी वॾी मेन ॻाल्हि हीअ आहे त तव्हां ओड़े पाड़े जा वण किथां बि घुमी थकी टुटी जेॾी महिल हिन वणनि संदनि ते ईंदो आहियां, यकीन कयो 11 बजे अचां, 12 बजे अचां या 1 बजे अचां त माना जहिड़ा फ्रेश ॿार कोन ॼमंदो आहे, ईअं माना सफ़ा तरो ताज़ा माना खिलनि पिया। माना रस्ते जा माण्हू ज़मींदार भरपासे जा ॾिसंदा, पुछंदा, वेहंदा, हिते माना मेलो मतो पिया माना टिने कड़ंदे। ऐं त हाणे इंशाअल्लाह ताला सोचियो वेठो आहे त 2-3 ॾींहंनि खां पोइ हिते सिक्योरिटी बि आहे, माण्हू पुछूं चूंडे खणी वेंदा। इहा माना पोज़ीशन थी आहे। बाक़ी माशाअल्लाह किरा बहितरीनु आहे ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते हली बि असांखे सुठी परफॉर्मेंस ॾींदो ऐं आबादगार जो हिन मां फ़ाइदो थींदो। महिरबानी।